अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह सदक़ल्लाहुल अज़ीम। सब साथी दिल की मोहब्बत से दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अवाई अज़ां बिरादर मुकर्रम हज़रत मौलाना सैयद फज़लुर रहमान सुमरे साहब के सदक़े हिन ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस में जमा थिया आहियूं। बस मां मुख़्तसर टाइम वठंदुसि। उस्तादुल उलमा हज़रत मौलाना साईं ख़ातिम हुसैन शर साहब जन स्टेज ते मौजूद आहिनि। अल्लाह खां दुआ आहे रब करीम जेको चवाए उन जे मथां आई असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। ॾाढा चवंदा हलो। मां जेका आयत तव्हांजे साम्हूं आयत जो कुझु हिसो तिलावत कयो आहे, इन आयत जे अंदरि अल्लाह पाक जो फ़रमाए पान आओ मां रब्बुल आलमीन जी रहमत मां नाउमेद न थींदा कयो। अवांजा केतिरा गुनाह ग़लतियूं ख़ताऊं ॾोह हुजनि, मां रब्बुल आलमीन जे दरवाज़े ते अचणु अवांजो कमु आहे। रब थो फ़रमाए ईअं माफ़ करे छॾींदो मां ॼण तव्हां कोई गुनाह ई न कयो। हज़रत मूसा कलीमुल्लाह जो उम्मती आहे। ॻाल्हाईंदो न कलीमुल्लाह जो उम्मती आहे। 70,000 जो कोड़ो 70 साल जो कोड़ो झुके पियो बुत जे अॻियां चवे पियो बुत बुखार थी पियो आज बुखार ख़त्म कर। सॾ जो जवाब न मिलियो आहे। बुत खे लताड़ी करे इबादत गाम अची करे ज़बान ते लफ़्ज़ चवे पियो या समद या समद। आए अल्लाह बुखार थी पियो आज बुखार खे ख़त्म कर। रब्बुल आलमीन फरमायो लब्बैक या अब्दी जी मुंहिंजा बानो मां रब्बुल आलमीन हाज़िर आहियां। मूसा कलीमुल्लाह खे उम्मती थो चवे अल्लाह जा नबी अॼु मां पुट खे सॼो जवाब न मिलियो आहे। हक़ीक़ी माबूद खे हिकिड़ो दफ़ो सबिरो कयो आहे। ओॾां 70 मरतबा जी जो आवाज़ आयो आहे। रब्बुल आलमीन जी रहमत मां नाउमेद लॻो पियो। ॿियनि जे दरनि ते धिका न खाईंदो कर। हर शइ ॾियण वारो हिकिड़ो अल्लाह आहे। अदा कंहिंजे हस में कंहिंजे हथ में कुझु आहे? हर शइ कंदो केरु? अखियुनि खे ॾिसण जी ताक़त कंहिं ॾिनी आहे। कननि खे ॿुधण जी ताक़त कंहिं ॾिनी आहे।
और ज़बान के मिठे कलाम करण जी ताकत कंहिं ॾिनी आहे हथनि खे वठण चूण फोण जी ताकत कंहिं ॾिनी आहे पेरनि खे हलण जी ताकत कंहिं ॾिनी आहे कोई मूंखे रोज़ाने सुम्हारे वरी मुर्दे मां ज़िंदा केरु पियो करई अरे मज़ो न आहे के काॾे भॼी आहे केरु पियो तो मूंखे जीआरे खाराए केरु पियो प्यारे केरु पियो सुम्हारे वरी उथारे केरु पियो पोइ अड़े रब्बुल आलमीन जी रहमत मां कलमे वारा नाउमेद थियो आहे छा चई क़ुरान में उजीब दावत दाए दादा पाना हिकिड़ो दफ़ो सजो करण तुंहिंजो कमु आहे रब्बुल आलमीन फरमावई जी जी सां जवाब ॾियण मां रब्बुल आलमीन जो कमु आहे हिकु दफ़ो सभु करे जी जी सां जवाब ॾियण जे लाइ तयारु थिए हज़रत मूसा कलीमुल्लाह ने 70,000 बनी इस्राईल आया घणा था ॻाल्हाईंदो मां सम्झंदमि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे थी घणा 70,000 अल्लाह जा नबी अॼु हल मैदान में दुआ था घुरण रुकर आयो आहे इंसान बुख उन्नते ढेर जानवर बुख उन्नते नगड़ियों निगड़ियों नगड़ा निगाड़ा बुख उन्नते अल्लाह जो दुआ घुरो अल्लाह जो कलीमा अल्लाह जो नबिया मूसा कलीमा आयो जोड़ी खणी दुआ पे घुरे रब्बुल आलमीन ही 70,000 बनी इस्राईल मौजूद अल्लाह डुकर पयो इंसान बुख उन्नते ढोर ढगा जानवर समूरा बुख उन्नते रब्बुल आलमीन फरमायो मुझा कलीमा इन टोले में इन मजमे में इन जमायत में हिकड़ो गुनाहगार हिकड़ो इबादतदार हिकड़ो सियाकार हिकड़ो खताकार निकिरंदो त मींहुं वसंदो न त मींहुं कोन वसंदो अल्लाह जे नबी ऐलान कयो 70,000 बनी इस्राईल अल्लाह जो चवे हिकड़ो गुनाहगार निकिरंदो अॼु मींहुं वसंदो ॿई सम्झी उते ई झोल खणणु शुरू रोई करे चवे रब्बुल आलमीन सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई ॾोह में गुज़री वई ख़ताउनि में गुज़री वई ए मौलाए करीम हिते मुंहिंजा अज़ीज़ जे अथई हिन 70,000 में पंहिंजा परावा समूरा मौजूद रब्बुल आलमीन सुभाणे माण्हू ॾिसी करे खिलंदा टोकरियूं कंदा मश्किरियूं कंदा मज़ाक़ूं कंदा चवंदा इन जे करे रब्बुल आलमीन अज़ाब मोकिलियो हुयो आ रब्बुल आलमीन तो त चयो पाना जानी राणी भुल में हिकिड़ो दफ़ो सजड़ो करणु तुंहिंजो कमु आहे जी जी सां जवाब ॾियण मां मौलाए करीम जो कमु आहे मूसा कलीम चवे पियो गुनाहगार निकिरे सोचतो चैना नो अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद अल्लाह जो फरमाए मां आवाज़ी साजी रग परे अञा वधीक वेझो आया केरु वेझो मूसा कलीम ते चए अल्लाह जो फरमान निकिरे सोन पियो हेॾा देर ई कोन थी आहे जॾहिं गुनाहगार जे अखियुनि जो दौर ज़मीन ते किरियो बस
साथ अचण शुरू कयो मूसा कलीम चवण शुरू कयो ए रब्बुल आलमीन तू त चवी पियो गुनाहगार निकिरंदो मींहुं वसंदो रब फरमायो मुंहिंजा कलीम मां गुनाहगार ठही विया आहियूं जंहिंजे करे अज़ाब आंदो उनजे करे मां अल्लाह जी बरसात वसाई छा चयो क़ुरान में अल्लाह चई कुल या इबादी अल्लज़ीना अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। तो फरमा गफूर रहीम माया बनामो जे दरवाजे खां ना उम्मीद न थी जा अल्लाह का दुआ रब करीम माजे के टूटा फूटा अल्फाज चया पानी बारगाह इलाही मक़बूल ऐं मंजूर फरमाए साईं जन मौजूद आहिनि वधीक मां दीवार पढ़ण नथो चाहियां इंशाअल्लाह ज़िंदगी वरी रही कॾहिं मुलाक़ात कंदासीं वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।